ऐं हाणे रुकंदासीं नूरियाबाद जो क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं कोच में टक्कर थी पियो। इनमें 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नूरियाबाद में क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं कोच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं कोच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नूरियाबाद वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं कोच में टक्कर थी पियो आहे। 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं असद पालारी खां। जी असद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? ॿुधाइजो त हादसो की पेश आयो? जी संजय, मां ॿुधायां थो हलां त नूरियाबाद वेझो मोटरवे रोड ते ॿ धारदार वाक़िया पेश आया आहिनि। मोटरवे रोड भरिसां सफ़ारी पेट्रोल पंप रोड ते भरिसां हारजी जंहिं सबबु जेको नामालूम गाॾीअ मां आयल रोड ते हारजी वियो आहे, जंहिं सबबु पोयां ईंदड़ ॿ मज़दा स्लिप थी ग़लती थी पियूं आहिनि। ऐं ॿिए पासे ॿुधाए थो हलां त ट्रालर ऐं कोच में बि टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में कोच में सवार 30 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद जे ट्रामा सेंटर में मुंतक़िल कयो वियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनो पियो वञे। हैदराबाद खां कराची वेंदड़ मोटरवे रोड 1 कलाक खां बंदि हुयो। FW ऐं मोटरवे पुलिस ऐं सिंध पुलिस जे जवाननि खे वाक़े वारे हंधि पहुची रोड खे बहाल कयो आहे। जी अच्छा असद, मूंखे इहो ॿुधाइजो त हादसे में को जानी नुक़सान थियो आहे? बिल्कुलु, जेके 30 ॼणा जेके शदीद ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे नूरियाबाद जेको ट्रामा सेंटर आहे उते हिनखे तिबी इमदाद ॾिनो पियो वञे ऐं उनखे ॿीहर जेको सुभाणे हैदराबाद मुंतक़िल कयो वञे। जी जी, वॾी महिरबानी तव्हांजी असद अपडेट करण लाइ।